जय श्री झूलेलाल। सतनाम साखी। अॼु मां अहिल्या जी नगरी इंदौर शहर जे काटजू कॉलोनी में पवित्र श्री प्रेम प्रकाश आश्रम में आई आहियां। हिन आश्रम में हलंदो भंडारो सनातन धर्म जी रीत खे पियो दर्शाए। चवंदा आहिनि भूखे को अन्न प्यासे को पानी, जय हो बाबा बर्फानी। हिते हलंदो भंडारो प्रसादी कई माण्हुनि जी आत्मा तृप्त भी करे। हिन विशाल आश्रम जी नींव श्री प्रेम प्रकाश संत मंडल जी ॿी पातशाही सतगुरु स्वामी संत श्री सर्वानंद जी महाराज जिन जी निगरानी में स्वामी गंगाराम जी ऐं स्वामी चेतन प्रकाश जी पारां रखी वई आहे। चवंदा आहिनि जॾहिं सतगुरु स्वामी सर्वानंद महाराज जी इंदौर ईंदा हुआ तॾहिं पंध हली करे इंदौर यात्रा कंदा हुआ, जंहिंसां भक्तनि खे संतनि जा दर्शन थी सघनि। हिते तव्हांखे आश्रम जे अंदर विशाल हॉल नज़र ईंदो, जंहिंजी दीवारुनि ते सभिनि पातशाहनि ऐं संतनि जा दर्शन थींदा ऐं सिंघासन ते विराजित सतगुरु स्वामी टेऊराम जी महाराज जिन जा दर्शन करे मां श्री प्रेम प्रकाश ग्रंथ साहिब जा दर्शन कया ऐं संतनि जी भी सजीव स्वरूप प्रतीत थियण वारी प्रतिमाउनि जा भी दर्शन कया। गॾ में देवी देवताउनि जी प्रतिमा ऐं दीवारनि ते झूलेलाल साईं सां गॾु ॿिए देवी देवताउनि जा चित्र सिंध जे मंदिर जी यादि पिया ॾियारनि। हिन वक़्तु इन आश्रम जी सेवा वर्तमान गादीश्वर सतगुरु स्वामी भगत प्रकाश महाराज जिन जे सानिध्य में संत श्री लालू जिन सां गॾिजी करे सभी भक्त जन पिया करनि। हिन आश्रम जी सेवा ॿाहिरि जा माण्हू न बल्कि सिंधी ॿार मिली जुली करे खुदि कंदा आहिनि, जो साईं जे प्रति उन्हनि जो भाव पियो दर्शाए। हिते अचण वारो भक्त ऐं दर्शनार्थी कॾहिं बुखियो कान वेंदो आहे। जय श्री झूलेलाल। सतनाम साखी।